गोलियुनि जी गूंज, बाह में सड़ंदड़ गाॾियूं, रस्तनि ते पयल लाश। 12 मई कराची जो उहो खूनी ॾींहुं जेको अॼु बि सवाल बणियल आहे। हर साल जॾहिं 12 मई अचे थो त कराची जी घिटियुनि अदालतुनि, सियासी जलसनि ऐं टीवी स्क्रीननि ते रत, बाह, फायरिंग ऐं ख़ौफ़ जा उहे मंज़र ॿीहर ज़हननि में ताज़ा थी वञनि था, जेकी 2007 में सॼे मुल्क में ॾिठा हुआ। उहो रुॻो हिकु ॾींहुं न हो, पर पाकिस्तान जी सियासी तारीख़ जो अहिड़ो बाब हो जंहिं जमहूरियत, रियासती इदारनि, कानून जी हुक्मरानी ऐं सियासी तशद्दुद बाबति केतिरा ई अणपूरा सवाल छॾे ॾिना। छा तव्हांखे यादि आहे 12 मई ते छा थियो हो? 12 मई 2007 ते सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी कराची पहुची रहियो हो। हुन वक़्तु मुल्क में जनरल परवेज़ मुशर्रफ जी हुकूमत हुई, जॾहिं त सिंध में अरबाब गुलाम रहीम वॾो वज़ीर हो ऐं सूबाई हुकूमत में मुतहिदा क़ौमी मूवमेंट बि शामिल हुई। मुल्क अंदर अदलिया बहाली तहरीक जारी हुई। वकील, सियासी जमातूं ऐं सिविल सोसाइटी चीफ जस्टिस जी बहाली लाइ तहरीक हलाए रहिया हुआ। कराची में बि मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जेकी अपोज़िशन में हुयूं ऐं वकील तंज़ीमूं चीफ जस्टिस जी आजिया लाइ रैली कढी एयरपोर्ट ते पहुचण जो ऐलान कयो हो। ॿिए तरफ़ मुतहिदा क़ौमी मूवमेंट, जेका उन वक़्तु परवेज़ मुशर्रफ जी इत्तिहादी हुई, पिण शहर में पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो करण लाइ रैलियूं ऐं जलसा रखिया हुआ। उन ॾींहुं सुबुह खां ई शहर में रस्ता बंदि थियण जी शुरूआत थी वई। मुख़्तलिफ़ इलाक़नि में हथियारबंद माण्हू नज़र अचण लॻा। कुझु ई कलाकनि अंदरि कराची जंग जी मैदान में तब्दील थी वियो। एयरपोर्ट वेंदड़ शाहराह फैसल उन ॾींहुं जंग जो मैदान बणियल हो। उन खां सवाइ मलीर, माड़ीपुर रोड, पटेल पाड़ो ऐं ॿियनि इलाक़नि में फायरिंग जहिड़ा गाॾियुनि खे बाहियूं ऐं माण्हुनि ते हमला थियण लॻा। सरकारी अंग अखरनि मूजिबि 40 खां वधीक माण्हू मारिजी विया, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी थिया। पर गैर सारसी ज़रियनि मूजिबि अंग उन खां वधीक हो। सवाल इहो आहे त छा 12 मई जे वाक़िअनि बाबति हुकूमत खे सभु कुझु अॻुवाट मालूम हो? उन जो जवाबु इहो ई आहे त बाद में साम्हूं आयल घरू खाते जी रिपोर्टुनि ऐं सिक्योरिटी मंसूबनि में वाज़ह तौर ते लिखियल हो त उन ॾींहुं दहशतगर्दी जहिड़नि ऐं रतो छाण जो ख़तरो मौजूदु हो। पर सभ खां वॾो सवाल इहो आहे त जॾहिं ख़तरे जी अॻुवाट ॼाण हुई त पोइ शहर खे बचाइण लाइ सख़्तु क़दम छो न खंया विया? उहो बि इंकशाफ़ थियो त पुलिस एहलकारनि खे केतिरनि ई हंधनि ते बिना हथियारनि जे मुक़ररु कयो वियो। सवाल इहो बि पैदा थिए थो त छा हुकूमत ॼाणी वाणी शहर खे हथियारबंदनि जे टकराव जे हवाले कयो? कराची उन ॾींहुं यरगमाल छो बणियो? टीवी स्क्रीननि ते हथियारबंदनि माण्हुनि खुलियल नमूने फायरिंग कंदे नज़र अची रहिया हुआ। ज़ख़्मियुनि खे अस्पताल ताईं पहुचाइण जो ॾुखियो थी पियो हो। केतिरा ई माण्हू कलाकनि ताईं रस्तनि ते फाथल रहिया। शहर ॼण रियासती कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी वियो हो। उन वक़्त जे हुक्मराननि जो मौक़िफ़ हो त मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जूं रैलियूं हिक ॿिए सां टकराइजी वेंदियूं, जंहिं सबबि तशद्दुद थियो। पर सवाल इहो आहे त जेकॾहिं उहो रुॻो सियासी झेड़ो हो त पोइ जदीद हथियारनि सां लेस माण्हू केरु हुआ? रस्ता कंहिं बंदि कराया? शहर खे कंहिं मफ़लूज कयो? सवाल इहो बि आहे त मारिजी वियल आख़िर केरु हुआ? इन रतोछाण वाक़िए में पाकिस्तान पीपल्स पार्टी, अवामी नेशनल पार्टी, मुस्लिम लीग नून, जमायत इस्लामी, मुतहिदा क़ौमी मूवमेंट समेत सभिनीनि पंहिंजे कारकुननि जे मारिजण जी दावा कई। इहो शायदि पाकिस्तान जी तारीख़ जो अहम ऐं अजीब वाक़ियो हो, जिते हर धुर पाण खे मज़लूम ऐं ॿी धुर खे ज़िम्मेवार करार ॾींदी रही। सिंध हाई कोर्ट जे उन वक़्त जे चीफ जस्टिस सबीउद्दीन अहमद वाक़िए जो पाण मुरादो नोटिस वरितो, पर मुल्क में एमरजेंसी लागू थियण बाद उहो उहिदो छॾण ते मजबूर थी वियो। बाद में अदालतुनि में केस हलिया, दरख़्वास्तूं दाख़िल थियूं, पर मामिलो कंहिं हतमी नतीजे ताईं न पहुतो। इंसानी हक़नि वारी तंज़ीम ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान पंहिंजी रिपोर्ट में सिंध हुकूमत ऐं MQM खे ज़िम्मेवार करार ॾिनो, जॾहिं त डॉक्टर फारूक सत्तार उन रिपोर्ट खे जानिबदार करार ॾिनो। वक़्तु गुज़रंदो वियो, हुकूमतूं तब्दील थींदियूं वयूं, सियासी इतिहाद ठहंदा ऐं टुटंदा रहिया, पर 12 मई जे फ़ाइलनि ते ॼण मिटी पइजी वई। 12 मई सिर्फ़ कराची जो वाक़ियो न हो, उहो रियासत, सियासत ऐं जमहूरियत जे दावाउनि जो इम्तिहान बि हो। उहो सवाल अॼु बि मौजूदु आहे। जेकॾहिं हिकु वॾे शहर में ॾींहुं ॾिठे जो हथियारबंद तशद्दुद थिए ऐं हुकूमत ख़ामोश रहे त उन खे छा चयो वञे? जेकॾहिं टीवी ते कातिल बि नज़र अचनि पर सज़ा कंहिंखे न मिले त पोइ कानून जी हुक्मरानी किथे बीठी आहे? जेकॾहिं हर हुकूमत मुख़ालिफ़ धुर में रहंदी, जांच जो मुतालबो करे ऐं इक़्तिदार में अची ख़ामोश थी वञे त पोइ इंसाफ़ केरु ॾींदो?
वक़्तु गुज़री वियो पर सवाल ज़िंदा आहिनि। अॼु 12 मई जो ॾींहुं वरी अची वियो आहे। हर साल वांगुरु हिन साल बि बयान जारी थींदा, ताज़ियती पैगाम ईंदा, सियासी इल्ज़ाम लॻंदा ऐं पोइ ख़ामोशी छाइजी वेंदी। पर हुन ख़ानदाननि लाइ ॼण पंहिंजे प्यारनि खे उन ॾींहुं विञायो 12 मई अॼु बि ख़तमु नाहे थियो।